ग़रीबनि माण्हुनि जूं जायूं बि किरी पियूं। हिन वक़्त ताईं खुलियल आसमान हेठों वेठा आहिनि। उन्हनि ताईं को बि नुमाइंदो वग़ैरह MPA थियो, MNA थियो या DC थियो, AC थियो, कोई बि हिन महिल ताईं न आयो आहे असांजे ॻोठ में। आला ऑफिसरनि खां घुर इहा ई आहे, अचनि असांजे विज़िट कनि, ग़रीबनि खे घर ठाराइजनि, राशन वग़ैरह ॾियनि। एतिरा ग़रीबनि मजबूर आहिनि कि 5-5 ॾींहं मानी कोई नथो करे सघे। का शइ न असांजे ॻोठ में मिली आहे। ओस पास में जेके कलोड़ा ग़रीब आहिनि या तव्हां हेॾो भरिसां बिरोही वेठा आहिनि, माशी वेठा आहिनि, कंहिंखे बि राशन बि न मिलियो आहे। घर त पंहिंजे जाइ ते, को कटो हिन महिल ताईं कोई बि असांखे न खणी आयो आहे त कंहिं ग़रीबनि खे ॾियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तक़रीबन 15-16 ॾींहंनि खां वठी मुसलसल बरसाति जे अंदरि असां त ईअं सम्झूं था त क़यामत सुगरा जो मंज़र हो, जो कंहिं बि घर जे अंदरि न चुल्ह पई ॿरे, न का अहिड़ी शक्ति जंहिंजे हेठां के मर्द, औरतूं, मासूम को सुकून जी चंद घड़ियूं गुज़ारे सघनि। पर अफ़सोस सां को बि हिन वक़्त ताईं हिन ॻोठ पलीजा पंवर जे अंदरि ऑफिसर, नुमाइंदो सवाइ 2 ॾींहं पहिरियां आगा सिराज खां सवाइ को बि नुमाइंदो लड़ी करे हिन ॻोठ में विज़िट ते न आयो आहे। हिन वक़्त ताईं ॻोठ वासी बेयारो मददगार सवाइ अल्लाह जे आसिरे जे कंहिं में बि का बि उमेद न रखी वेठा आहिनि। हिन वक़्त ताईं तक़रीबन हिन ॻोठ जे अंदरि जेके घर रही चुका आहिनि तक़रीबन उहे 50 जे लॻभॻि आहिनि, जेके हिन वक़्तु बेसरो सामान जी हालत में खुले आसमान जे थो पंहिंजा बच्चा विहारे वेठा आहिनि। हिन दफ़े हुकूमत सिर्फ़ु हिकु ढंग ॾिनो आहे त बाबा फार्म भरियो, ऐं उन फार्मनि जे अंदरि बि असांखे वॾी हिकिड़ी करप्शन थी नज़र अचे त इहे ग़रीब हिन वक़्तु फार्म जा पैसा भरिनि, ऑफिसुनि जा चकर काटिनि, वरी उहे मुख़्तियारकारीअ में जमो कराए अचनि, वरी उन खां पोइ उतां जा साहब निंड मां उथंदा, पोइ अचे विज़िट कंदा, पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे त कंहिंखे जॻह ठाराए था ॾियूं, कंहिंखे नथा ठाराए ॾियूं। तेसीं ताईं इन्हनि जे इन इन्वेक्शन करण में, जांच पड़ताल में ग़रीबनि जूं पोयूं नसुल बि तबाह थी वेंदो। उन्हनि खे पाकिस्तान जी हुकूमत मां या सिंध हुकूमत मां सम्झ में नथो अचे त ज़रदारी साहब जे मौजूदगीअ में को असांजे ॻोठ में ऐं पीपल्स पार्टीअ जे हिन दौर में को आवाम खे रिलीफ मिली सघे थो। इन जे करे असां ॻोठ पलीजा पंवर जे तरफ़ां ऐं यूनियन काउंसिल जिंदोदेर जे तरफ़ां जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म तां वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़ साहब ऐं क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब ऐं सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी आसिफ़ अली ज़रदारी साहब खे बि अपील था कयूं त ख़ुदारा सिंध जे अवाम ते रहम कयो वञे, ऐं क़ाइदे जमियत खे अपील कंदासीं त गवर्नमेंट पाकिस्तान ऐं सिंध हुकूमत खे इहा कुझु ज़हन नशीन ॻाल्हि कराइनि त आवाम जे लाइ को रिलीफ में जल्दी क़दम खणनि। ऐं अलहमदुलिल्लाह क़ाइदे सिंध सां बि असांजो राब्तो थियो आहे भाऊ राशिद मोहम्मद सुमिर साहब सां। उन्हनि खे बि असां इहो अर्ज़ु कयो आहे त असांजे ॻोठ जे अंदरि, असांजे पसगिरदाई जे अंदरि फ़सुल तबाह थी विया, घर बेघर माण्हू थी विया आहिनि। हिन वक़्तु बि घरनि जे अंदरि केतिरनि में पाणी बीठो आहे, पर असांखे हिन वक़्त ताईं काथों बि राशन जो हिकिड़ो टोकन बि न मिलियो आहे। इहा बि मालूमात मिली आहे त हर यूसीअ में 500 टोकन अचे थो, पर मां सम्झां थो जे 500 टोकन मां जिंदोदेर यूसीअ जे अंदरि 500 टोकन आयो, मां सम्झां थो पलीजनि खे 5 टोकन मिलिया त बि असां ख़ुशि नसीब आहियूं। तंहिंजे करे मां उमेद थो कयां त हिन वक़्तु जेके ॻोठ पलीजा पंवर जे अंदरि ग़रीब, मिसकीन, यतीम, खोड़ बेवाहूं अमिड़ियूं भेनर वेठियूं आहिनि, जिन खे 4-4 ॾींहं थी विया आहिनि, बुखनि ते उन्हनि जा बचा वेठा आहिनि, का बि शइ उन्हनि खे न मिली आहे। ॻोठाणा पंहिंजे मदद तहत हिक ॿिए जे मदद में रुधल आहिनि। अलाह सां हिन ॻोठाणनि खे शल आबाद रखंदो। सरकार जे तरफ़ां, ताक़त वारनि जे तरफ़ां, नुमाइंदनि जे तरफ़ां, MPA MNA जे तरफ़ां, मुख़्तियारकार तपेदार DCअ जे तरफ़ां ॻोठ पलीजा पंवर वासियुनि खे हिकिड़े टके जी बि मदद न मिली आहे, न उन्हनि जे तरफ़ां रिलीफ मिलियो आहे, न उहे हिन ॻोठ में विज़िट करणु आया आहिनि सवाइ आगा सिराज ख़ान जे। तंहिंजे करे मां आगा साहब खे बि मुतालबो कंदुमि, तव्हां असांजे तक जा नुमाइंदा हो, MP हो, तव्हांजे मथां बि असांजो हक़ थो बणिजे। मां जनाब गौस बख़्श महर साहब खे बि अपील कंदुमि त उहो असांजे तक जो MNA आहे। हिन ॻोठ वारनि MNA ते वोट तव्हांखे ॾिना आहिनि, तव्हां कामयाबु थियल आहियो। आगा साहब खे MPA जो वोट ॾिनो आहे, उहो कामयाबु थियल आहे। जमियत उलमा इस्लाम या ॿिए पार्टियूं कामयाबु न थियूं आहिनि। कामयाबु नुमाइंदे जे मथां अवाम जो हक़ हूंदो आहे।
उन्हनि खे बजट मिले थी, उन्हनि खे लख रुपया मिलनि था, अरबे रुपया मिलनि था, टेंट मिलनि था। हिते का बि शइ न मिली आहे। तंहिंजे करे मुंहिंजी गुज़ारिश आहे त ॻोठाणनि सां इंसाफ़ जी नज़र रखी वञे, ॿिटे मयार खे ख़तमु कयो वञे, ग़रीबनि, हक़दारनि, मिसकिननि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। हाणे जेको आहे त माण्हुनि जी जेको सूरत हाल आहे, जिन जा घर ढही विया, जेके वीचारा राशन जेको आहे कोन्हे को, ग़रीब बुख ते वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ जेको आहे त हिकिड़ी गुज़ारिश करणी हुई त सभई जेको आहे दोस्तनि जेके बि असांजे हिन ज़िले जा या सिंध जा या पाकिस्तान जा ज़िम्मेदार आहिनि, पर असांजे शिकारपुर में जेको आहे DC साहब इम्तियाज़ शेख साहब खे जेको आहे त इंचार्ज मिली आहे, ऐं असां उमेद कयूं था उन्हनि में त इंशा अल्लाह ताला असांजे दोस्तनि ताईं हर हिकु माण्हूअ ताईं इहो राशन बि पहुचंदो, ऐं इंशा अल्लाह ताला जेको आहे त माण्हुनि जूं जॻहियूं जेके अजा ड्रही विया आहिनि उहे बि उन्हनि खे ठही मिलंदा। पर फ़िलहाल जेकी सूरत हाल बणी आहे जेको आहे त माण्हुनि जे राशन जी, पहिरियां जेको आहे राशन जो जेको मरहलो हले पियो उहो मरहलो जेको आहे त तइ कनि ऐं उहो माण्हुनि ताईं पहुचायो वञे। जे राशन जो मरहले खे जेको आहे ज़हन हटाए करे फार्म वारे मरहले ते ज़हन रखी माण्हुनि जो जेको आहे त उहो राशन जेको आहे त ईअं न थिए जेको आहे त ग़रीबनि ताईं न पहुची सघे। तंहिंजे करे असां जेको आहे त DC शिकारपुर साहब खे ऐं इम्तियाज़ शेख साहब खे ऐं पंहिंजे जेको आहे तक जे नुमाइंदनि खे इहा अर्ज़ु था कयूं त माण्हुनि जी सार संभाल लहो,